करे मां तव्हांखे वीडियो अपलोड कयां थो यूट्यूब ते, जंहिंमें तव्हांखे सॼी सूरत हाल वाज़े थी वेंदी। सो सिस्टम वाकई में बि स्ट्रांग आहे ऐं अहिड़ो सिस्टम हिन मॉनसून में अञा ताईं कोन आयो आहे। ठीकु आहे न। सो उमेद थी कजे त ख़ैर ख़ैर थी वेंदी। बाक़ी शयूं के ख़ासि सुठियूं न पियूं लॻनि। तव्हांखे जॾहिं मां ॾेखारियां सिस्टम, सो उन हिसाब सां हींअर अॼु आहे जुमो आहे, फ्राइडे ते बि हींअर रिपोर्ट आई आहे त माना घोटकी ज़िले में मींहुं पियो आहे। उत्तर सिंध में घोटकी ज़िलो जो हेठि ॾिसो था उहे हिते घोटकी ज़िलो आहे, उन में बि मींहं जी रिपोर्ट आई आहे। शायदि थोरी देरि में सखर ताईं इहो मींहुं पुॼी वञे। पर असुल मींहं जी जेका शुरूआति थिए थी पई, उहा थिए थी पई सूमर जी शाम खां। सिस्टम जेको आहे सिंध में एंट्री करे वेंदो। हे ॾिसो तव्हां, सूमर जी शाम ते सिस्टम जेको आहे न थर मां एंट्री करे चुको आहे। हे नंगर पार्कर, इस्लाम कोट, मिठी, उमरकोट सभु इलाइक़ा वसंदा खिपरो वेंदे शहदादपुर ताईं। हेॾां ॾखिण में बदीन बि आहे, मातली बि आहे। ठीकु आहे। नूरियाबाद खां वेंदे सॼो हे ॾखिण सिंध जीअं जीअं सिस्टम ईंदो पियो त इहा मूवमेंट जेका आहे सॼी सिंध में थी वेंदी, मींहं जी शुरूआति थी वेंदी। हाणे हे मजमूई तौर ते सूमर जी शाम जी पोज़ीशन आहे। उन खां पोइ तव्हां ॾिसंदो त सिस्टम ट्रेवल करे थो पियो, डेवलप थिए थो पियो। सॼे लाड़ में, सॼी सिंध में वॾे पैमाने ते मींहुं आहे। हैदराबाद में बि 300 मिलीमीटर पेशगोई आहे। सॼे विचोले में मींहुं पतो आहे। हाणे दादू आहे, इहो सिलसिलो हले थो पियो। उत्तर सिंध में सखर ताईं पतो आहे। ठीकु आहे न। पोइ हे अञा चेंज थिए थो ऐं डेवलप थिए थो। ऐं हे शदीद तरी स्ट्रॉन्ग सिस्टम जेको बदीन मां एंट्री कई आहिनि, हैदराबाद ठट्टो ख़ासि तौर ते, हाणे इहो सिस्टम स्ट्रॉन्ग थींदो वञे थो पियो। हे सॼो लाड़ जेको वाइट कलर तव्हांखे नज़र अचे थो न, इहो बाक़ाइदे मींहुं आहे। ठीकु आहे। हे ॾिसो ठट्टो, बदीन, ख़ासि तौर ते बदीन ऐं ठट्टे वारा इलाइक़ा, हिते सफ़ा तूफ़ानी मींहुं आहे। ही मॉडल वेरीफाई कया आहिनि मां हर जाइ तां ऐं सही था लॻनि पिया। को सबबु न आहे जो इहो मॉडल ग़लति साबित थिए। इहो सॼो इहो सिस्टम हिते बीह वियो आहे सम्झो। ठट्टो, बदीन, सिजावल, हैदराबाद, इहो जेको इलाइक़ा लाड़ वारा इलाइक़ा आहिनि। ठीकु आहे। उन खां पोइ सिस्टम आहिस्ते आहिस्ते ही कराची खां थींदो ओलह तरफ़ बलूचिस्तान में एंट्री करे चुको आहे। ठीकु आहे न। सो इहो सिलसिलो वेंदे जुमे ताईं कंफर्म आहे। जुमे ताईं बि हलंदो, थी सघे थो मथे बि हले। हाणे इन में जेका मींहं जी जेका पेशगोई आहे, अॻियां 10 ॾींहं माना केतिरो मींहुं पवंदो। ईंदड़ 10 ॾींहंनि ताईं जेका मींहं जी इंटेंसिटी आहे, उहा तव्हां हितां ॾिसी सघो था त ठीकु आहे न। माना सॼी सिंध में बाक़ाइदे मींहं जा बहितरीन इम्कान आहिनि ऐं वसंदो बि सही। सो मां तव्हांखे पई ॾेखारियो त मींहं जी इंटेंसिटी आहे, उहा शिदत केतिरी थी बीहे पई। सो लाड़ में तमामु वॾे पैमाने ते मींहं था ॿुधाइनि पिया। सिस्टम त ॿुधाए थो 500 मिलीमीटर, जेके 500 खणी न बि हुजे त पोइ बि इहो मींहुं जेको आहे न 200 खां मथे मथे आहे। हा, जेके डिटेल में पाण मैप सिंध जो ॾिसूं, उत्तर सिंध खे पाण शुरूआति कयूं त हिते उबावड़े घोटकी में बि 60-70 मिलीमीटर मींहुं आहे। मथे कंदकोट में 40-50, जेकबाद में बि थो ॾिसो, शहदाद कोट में 100 प्लस आहे, मेहड़ में 100 प्लस आहे, सखर 100 प्लस आहे, हिंगोरजा, लाड़काणो, हिते नवाबशाह इहो 200 जे लॻभॻि, सेवण 200 आहे, 200 खां मथे आहे बल्कि। ठीकु आहे न। जीअं पाण हेठि ईंदासीं, जेके कराची तरफ़ पाण हलूं, कराची काॾे हो, कराची में बि 150 मिलीमीटर मींहुं ॿुधाए थो सिस्टम। अॻियां 10 ॾींहं असुल जेको मींहं जो सेक्टर आहे उन ते पाण पोइ था अचूं। बाक़ी रहियल इलाइक़ा कहिड़ा थी विया, शहदादपुर 175, खिपरो में तव्हां ॾिसो, उमरकोट ॾिसो, छाछरो ॾिसो, इस्लाम कोट ॾिसो तव्हां, असुल थर नगर पार्क में बि 200 जे लॻभॻि आहे। बिल्कुलु एक्सट्रीम साउथ इस्लाम कोट खां हेठि 300 मिलीमीटर थो चए पियो। मिठी 170, उन खां पोइ अचे थो ज़िलो बदीन। हाणे ज़िले बदीन में या बदीन शहर में 400 मिलीमीटर। ठीकु इहो। सिजावल ज़िले जा चूड़ जमाली 500, ठट्टो 700,
नूरियाबाद ताईं 500 ऐं घारो माना 299 300 हैदराबाद इवन 300 आहे त हे जेको सॼो टुकड़ो आहे ही सॼो टुकड़ो हिन में कहिड़ा इलाइक़ा आहिनि हिन सॼे इलाइक़े में यानी कि बदीन मातली हैदराबाद नूरियाबाद ठट्टो चूड़ जमाली सिजावल बठोरो ये सभु इलाइक़ा हिन सिस्टम मुताबिक़ वॾे पैमाने ते मींहुं पवंदो इन इलाइक़नि में इंतिहाई वॾो मींहुं पवंदो जेकॾहिं ही सिस्टम सही आहे ऐं इन जा चांसिस घणा आहिनि हींअर बि 90% चांस आहिनि त मींहुं इहो वसंदो जेकर डायरेक्शन चेंज बि करे पोइ बि 100 मिलीमीटर को आहे सॼी सिंध में 100 मिलीमीटर पवंदो हर जाइ ते लाड़ में 200 त कंफर्म आहे मथे बि वञी सघे थो सिस्टम त घणो थो ॿुधाए पियो पर मथे वञी सघे थो हाणे जेकॾहिं इहो पाण ॿियनि हिकु हंधि ॿियनि जॻहियुनि ते वेरीफाई कयूं हाणे मिसाल तौरु हे ॾिसो इहा असांजी कासबो कासबो ख़बर आहे नंगर पार्कर संडे मंडे ट्यूसडे वेनसडे रोज़ानो मींहुं आहे ऐं वॾो शदीद मींहुं आहे ठीकु आहे न कासबे खां पोइ पाण जेकॾहिं शाह बंदर यानी ठटे जे एक्सट्रीम साउथ में ॾिसो तव्हां उते बि अंगारे ते 50 44 आहे बि शदीद मींहुं आहे 46 अहिड़े हिसाब सां सिस्टम चेंज थींदो अञा बहरहाल कंफर्म कोन्हे बहरहाल घणा इम्कान आहिनि वसंदो ठट्टो शहर या आस पास जे इलाइक़ो वेनसडे माना शुरूआत सूमर खां आहे पर अंगारो 51 वेनसडे अरबा 77 ख़मीस ते 164 जुमे ते 283 त इहो हिसाब लॻायो न केतिरो वॾो मींहुं आहे हैदराबाद ते अचो तव्हां हे सिस्टम हैदराबाद में कंफर्म करे थो वॾो तूफ़ानी मींहुं जंहिंमें ख़मीस ते 126 मिलीमीटर उनखां बि 55 ऐं जेको बि आहे आख़िर में कराची ॾिसो तव्हां कराची में बि जेको सिस्टम आहे उहो बि जेको आहे 100 खां मथे पियो रस पतो ॾे त लॻभॻि जेकर सॼी सिंध खे मां चेक कयो आहे त उते हर जाइ ते बाक़ाइदे वॾो मींहुं आहे ठीकु आहे न हाणे हिकु ॿियो जेको वेदर ऐप आहे पाण उतां बि कंफर्म कयूं था ठीकु आहे न BBC वेदर हिन में तव्हां ॾिसंदो न जॾहिं पाण किथे अंगारे ते पहुचंदासीं त हे मींहुं जेको ॾिसो हे मींहुं अचे थो पियो साउथ खां सिंध तरफ़ हिनखे जेकर पाण प्ले कयूं त हे ॾिस हर जाइ ते मींहं जी शिदत तव्हां ॾिसंदा वञो इन हिसाब सां त वॾो पैमाने ते नुक़सानु थींदो सॼो लाड़ ख़ासि तौर ते थर हे तमामु स्ट्रॉन्ग मींहुं आहे कराची ॾिसो कराची खां हेठि समुंड में आहे पर हे ख़ासि तौर ते हे जेको मींहुं आहे ठट्टो आहे इहो हे ठट्टो आहे वाइट जेको आहे न ठट्टो आहे तो हिसाब तव्हां पाण लॻायो केतिरो मींहुं थो पए पियो बराबरि असांजी त इहा ई दुआ हूंदी असांजी पेशगोई ग़लति साबित थिए त सुठी ॻाल्हि आहे छो जो नुक़सानु तमामु वॾो थींदो अगेन वरी पाण साॻिए जाइ ते अची वियासीं त वॾे पैमाने ते नुक़सानु थींदो जेकॾहिं एतिरो मींहुं पियो त ऐं मींहुं पवण जा हिन वक़्त ताईं बि 80% चांस आहिनि वींदे इहो मींहुं जेको आहे मथे बलूचिस्तान में खुशदार हुजे या सखर खां मथे हिते बि 100 मिलीमीटर आहे पर डेरा गाज़ी खान जे जबलनि वारी तरफ़ हलूं उते बि 100 खां मथे मींहुं आहे यानी कि सिंधु दरिया में हिते पाणी बि ईंदो माना लख क्यूसेक खनि अची सघे कुझु टाइम में सॼे मुल्क में मींहुं आहे ख़ासि तौर ते बसि सिंध में सफ़ा तबाही क़िस्म जो मींहुं आहे हर मॉडल मैप हर इहो शो थो करे त तमामु घणो मींहुं तक़रीबन सिंध जे सभिनी इलाइक़नि में जेकॾहिं घटि में घटि किथे मींहुं पवंदो अॻे पाण इहो चवंदा न वधि में वधि मींहुं किथे पवंदो त वधि में वधि मींहुं जेको आहे उहो त बाद जी ॻाल्हि घटि में घटि आहे उहो 50-60 मिलीमीटर आहे उहो आहे घोटकी ज़िले में ऐं कश्मीर कंदकोट इन ज़िले में वधि में वधि किथे पवंदो वधि में वधि सिजावल ऐं ठटे में हाणे 987 मिलीमीटर चए पियो एतिरो त शायदि न हूंदो सिंध जी हिस्ट्री में कई एतिरो मींहुं न पियो आहे हल इहो न पियो हुजे पर पोइ 200-300 मिलीमीटर मींहुं सफ़ा तबाही क़िस्म आहे उन करे मां पंहिंजी पोस्ट में मशवरो ॾिनो या ज़िक्र कयो बहरहाल मशवरो केरु थींदो ॾियणो त कोठरी बिरा जा हुआ हींअर ताईं बंदि करे छॾिजनि जीअं लाड़ में जेका अॻे साल में पाणी बीठो आहे उहो घटिजी वञे तो हिन वीडियो जे हिसाब सां त इहा सूरत हाल आहे पोइ हाणे वधीक जेको नसीब उमेदु आहे त बहितरी थींदी भलाई थींदी घटि में घटि थर में बाक़ाइदे 100+ मिलीमीटर मींहुं सॼे थर में आहे 100+ में जेका सुठी ॻाल्हि बि आहे पर वधीक जेको हुई तबाही ॿोॾ हर क़िस्म ते ईंदी आहे हर साल ईंदी आहे उन में बि नुक़सानु थींदो चाहे गोलाट जी में ॾिसो 800 मिलीमीटर
टंडो खान हेठि मातली सभु इलाइक़ा टोटल इलाइक़ा 500 खां मथे आहिनि। सभई इलाइक़ा 500 खां मथे आहिनि। कराची में बि 150 मिलीमीटर ताईं मींहुं आहे। तो ही इंटेंसिटी सिस्टम थी सघे थो हेठि मथे थिए बि सही, पर घणा चांस आहिनि त सॼी सिंध में 100 मिलीमीटर ऐं ॾखण सिंध में 200 मिलीमीटर मींहुं पवंदो। ठीकु आहे न। उमेद आहे त सभिनी जो बचाव थींदो। वीडियो तव्हां पूरी ॾिसिजो, वधीक पोइ जेको ॼाणींदासीं। ठीकु आहे साईं, महिरबानी।